अल्लाह ताला कुरान मजीद में जन्नतन जी जिंदगी भी बयान फरमाई है, जहन्नम जी जिंदगी भी बयान फरमाई है। जन्नती वडे आराम में होंदा, वडी फरात में होंदा, वडे सुकून में होंदा, वडन मज़न में होंदा, वडन ऐशन में होंदा। जड़े त जहन्नमी वडे अजाब में होंदा, वडी तकलीफ में होंदा, वडी परेशानी में होंदा। जहन्नम जे लाए रब कुरान मजीद में फरमायो फ़उम्मु हाविय वमा अदराक मा हिय नारुन हामिय। अल्लाह ताला फरमायो जी अमड़ जे पेट में बार बंद होंदो आ, इं जहन्नमी जहन्नम जी बाह में बंद किया वेंदा। मुझे प्यारे नबी इन आयतन जी तफसीर में फरमायो त अञा अल्लाह ताला जी कुदरत सां बार अमड़ जे पेट में साह खणंदो आ, पर जहन्नमी जहन्नम जी बाह में साह भी खणी न सघंदो। साह मुंहिंजा पिया हूंदा, हेॾो जहन्नम जी बाह उन्हनि जो साह मुंझाईंदी, हेॾो जहन्नम जी बाह उन्हनि खे साड़ींदी। नबी साईं फरमायो दुनिया वारी बाह साड़ींदी आ त सिकोड़ींदी आ। वॾा वॾा पहलवान दुनिया में सड़ी पवंदा आहिनि तो कोयला बणिजी वेंदा आहिनि, खाक बणिजी वेंदा आहिनि, हॾनि जी मुठ वञी बचंदा आहिनि। पर नबी साईं फरमायो आखिरत वारी बाह जहन्नम वारी बाह साड़ींदी तो सुॼाईंदी। मुझे सोने साईं फरमायो साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी वेहक वारी जाइ 500 किलोमीटर जेतरी सुजी वेंदी। हिक हिक जहन्नमी 500 किलोमीटर जेतरो सुजी वेंदो। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो हेठियों चप सुजी एॾो बणिजी वेंदो जो वकड़ खाई खाई विच पेट ते पियो हूंदनि। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो मथियों चप सुजी वकड़ खाई खाई विच मथे ते पियो हूंदनि, अखियूं भी ढकिजी वेंदनि। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जी ज़ुबान पेरनि में पई लताड़ भी, ॿी रिवायत में चए थो त मेलनि में पई लताड़ भी। साईं फरमायो हिक हिक जहन्नम खे जहन्नम जी बाह एॾो साड़े सुॼाईंदी जो हिक हिक जहन्नम जो जेको ॾंदो आ सुजी सुजी ओद जबल जेॾो बणिजी वेंदो। साईं फरमायो जहन्नम जी बाह साड़े साड़े जहन्नमनि खे एॾो सुॼाईंदी जो ये जेका ॿाहिरीं खल्ला इहा सुजी सुजी 42 हथ थुली बणिजी वेंदी। ओ मुंहिंजा अज़ीज़ो वॾी जहन्नम जी बाह खतरनाक आ, वॾी जहन्नम खतरनाक आ। नबी साईं फरमायो जहन्नमी जहन्नम में जिन थंबनि सां बदल हूंदा उहे थंबा भी बाह जा हूंदा। फी आमद मुमद्दद। साईं फरमायो जहन्नमी जहन्नम में जिन ज़ंजीरनि सां जकड़ियल हूंदा उहे ज़ंजीर भी बाह जा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जहन्नमनि खे जेके कपड़ा पाराया वेंदा उहे भी बाह जा हूंदा। साईं फरमायो जहन्नम में जहन्नमनि खे जेके टोपियूं पारायूं वेंदियूं
वे भी बाजू तख्शाव जो फिलनार साईं फरमायो जन्नम में जन्मन गे जेके चोपड़ियों पारायूं वेंदियूं वे भी बाजू जो नबी से फरमायो जेके घट में घट जन्म जो अज़ाब कयो वेंदो अल्लाह ताला उनके जन्म जूं जुतियूं पाराईंदो जुतन पाण जे करे उन्हनि जो मेजालो ईअं टचका ऐं बुड़का ॾींदो जीअं देगड़ीअ में पाणी बाहिजे त पई ते टचका ऐं बुड़का ॾींदो आहे साईं फरमायो इहो जुतन पाइण वारो ईअं महसूस कंदो त वॾे मां वॾो अज़ाब मूं ते आहे हालांकि नबी ने फरमायो घटि में घटि अज़ाब हिन ते हूंदो हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जॾहिं जहन्नम जी जुतन में एडी तपश एडी गरमाश एडी तकलीफ़ एडो अज़ाब पो खुद जहन्नम जी बाहि दलाए केडी न खतरनाक होंदी ओ मुंहिंजा अज़ीज़ो ये दुनिया वारी बाहि पेट्रोल वारी बाहि पेट्रोल वधायो त बाहि वधे ये दुनिया वारी बाहि घासलेट वारी बाहि घासलेट वधायो त बाहि वधे ये दुनिया वारी बाहि हाँ हाँ गैस वारी बाया गैस वधायो तो बाय वधे ये दुनिया वारी बाय काठन वारी बाया काठ वधायो तो बाय वधे ये दुनिया वारी बाय छेणन वारी बाया छेणा वधायो तो बाय वधे हुआ आखिरत वारी बाय जन्म वारी बाय मानन वारी बाया जियां जन्म में जन्मी वधंदा तीअं जन्म जी बाहि वधंदी वक़ूद अन्नास वल हिजारा व इद्दत लिल काफिरीन जन्म वारी बाहि माण्हुनि वारी बाहि जियां जन्म में जन्मी वधंदा तीअं बाहि वधंदी तीअं बाहि जा उलामा वधंदा तीअं बाहि जो जोश वधंदो तीअं बाहि जो जलाल वधंदो तीअं बाहि रड़ियूं कंदी हल में मज़ीद हल में मज़ीद हल में मज़ीद अल्लाह अञा मोकिल अञा ना फरमान मोकिल त मां ख़बर ॾियां ओ वडे मां वडी बुरी जायाद जन्म अग्नि अग्नि जायाद जन्म खतरनाक में खतरनाक जायाद जन्म फरमाई हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह व मवाहुन नार वबिसल मसीर अल्लाह जन्मी जन्म जी बाहि में वॾी तकलीफ़ में हूंदा वडी परेशानी में हूंदा वडे अज़ाब में हूंदा प्यार बगे सलींदा प्यार बगे पुकारींदा रब के चवंदा रब साईं थोड़ो ॿार कर त साह खणो रब फरमाईंदो वमा हुम बिखारिजीन मिनन नार जन्म निकरण जो को रस्तो ही न थो को दर ही न थो को दग ही न थो का वाट ही न थो रड़ियों करे जन्मी रहम जो अपीला कंदा अल्लाह के पुकारींदा रब फरमाईंदन काल सऊ फीहा वला तुकल्लिमून अज मूंसां न ॻाल्हायो अज मूंखे न सॾियो अज मूंखे न पुकारियो मां अल्लाह तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियां तव्हांजे सॾण ॿुधण जे लाइ तयारु न आहियां तव्हां ते रहम करण जे लाइ तयारु न आहियां
केड़े नकजा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुगे सलियोदा रहम जो अपीला दा क्यों जने तमादा के दुनिया जे जहान में सदी दो रहे हय्या अलस सलाम हय्या अलस सलाम हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह तवा किए कन लाटार कंदा रहो किए घर में वेठा रहो किए ओताक में वेठा रहो किए बनिए में वेठा रहो किए दुकान में वेठा रहो किए ऑफिस में वेठा रहो किए राने रूंड में लगा पिया हो हाँ माता के सड़ी दूर पर ता मुझी नमाज ते ना आयो मुझी नमाज न पढ़े केड़े नकजा केड़े हयावजा मुगे सलियोदा रम जो पीला दा क्यों जने तमादा के कुरान मजीद में सदके अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। माता के कुरान मजीद में सदी दूर पर ता मुझे ना आयो मुझे कुरान दे ना आयो मुझे नमाज दे ना आयो मुझे मस्जिद दे ना आयो मुझे दीन दे ना आयो मुझे इस्लाम दे ना आयो मुझे शरीयत दे ना आयो मुझे नबी मोहम्मद करीम जी गुलामी दे ना आयो उनजी ताबेदारी में ना आयो हाँ हाँ केड़े नकजा केड़े हयावजा मुगे सलियोदा रहम जो पीला दा क्यों जने दत्ता जे गोठन में जलसा थींदा आलमाईंदा वाइज़ बुधाईंदा कुरान बुधाईंदा प्यारे नबी मोहम्मद करीम जो फरमान मुबारक बुधाईंदा एक दत्तवा जलसन दे नहीं दायो वरी जे इंदा आयो बुद्धि अन बुधो कंदा आयो अमल न कयो हाँ हाँ ता केड़े नकसा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुगे सलियोदा जने दत्ता सजी जिंदगी दुनिया वारी रागने साजने गानन में गुजारी सजी जिंदगी दुनिया वारी जिना में बेहयाई बुशराई बदनजरी में गुजारी सजी जिंदगी दुनिया वारी व्याज रिश्वत में गुजारी सजी जिंदगी दुनिया वारी नशे जुआ में गुजारी सजी जिंदगी दुनिया वारी हाँ हाँ धाड़ने फुरने चोरन में गुजारी सजी जिंदगी दुनिया वारी परावन हकन खान में गुजारी अल्लाह अकबर कबीरा ओ मुजाहिदो रब फरमाइनन सजी जिंदगी जो वीडियो दिखारीनन सजी जिंदगी जो हाल दिखारीनन रब फरमाइनन केड़े नकजा केड़े हयावजा मुगे सलियोदा सजी जिंदगी दुनिया वारी मां अल्लाह जी नाफरमानन में गुजारियो मुझे रसूल जी नाफरमानन में गुजारियो हाने केड़े नकजा केड़े हयावजा केड़े शर्मजा मुगे सलियोदा मुजा गालायो दारा मुझे पीला दा क्यों मुजा न गालायो कालक सवीहा वला तुकल्लिमू अन्या वडी आवाज अल्लाह वडियूं रणियूं कंदा वडियूं दाहूं कंदा जन में वडियूं चीखा कंदा नबी से फरमायो गडे जी हींग में आवाज थोरो आ जहन्नम जे रड़न में आवाज अञा घणो तने भी रब राम न कंदो बाज न कंदो नबी से फरमायो एडो रोइंदा एडो रोइंदा एडो रोइंदा जो अखिन जो पानी खत्म थीनन रत जा गोड़ा शुरू थीनन तने भी अल्लाह राम न कंदो
अजीजो पाण संभालियो जेको रोइणो हूंदव हिते रो जेतिरियूं डुनकरां ॾियणियूं हूंदव हिते ॾियो जेतिरो रब खे सॾणो हूंदव हिते सॾो हिते रब खे पुकारियो हिते रब रहम कंदव हिते रब बाज कंदव हिते रब करम कंदव हिते रब माफ़ियूं ॾींदव जेतिरो हिते रोईंदव ओतिरो क़ब्र क़यामत में खिलंदव हिते रो कुरान भी ईअं थो चए फलियज़हकू कलीलन वलियबकू कसीरा हे रोअण जो जहान आहे खिलण जो जहान आहे हिते रो अल्लाह जे डप में अल्लाह जे खौफ में अल्लाह जे डिज में रो बिलखुसूस रातन जो थो तहज्जुद जी नमाज में रोई करे रब खो माफियूं वठो